न्यूज़ सईदाबाद तालके सेकेंडरी टीईओ वाहिद खोकर तालके जे केतिरनि स्कूलनि जा बिना सेमिन्स कोड जे स्कूलनि जा एसएमसी फंड जा पैसा केतिरनि महीननि खां खाई रहियो आहे। यंग एक्शन ऑर्गेनाइज़ेशन जी टीम जी प्रेस कॉन्फ्रेंस हिननि चयो त ताज़ो ई न्यू सईदाबाद हायर सेकेंडरी बॉयज़ स्कूल जी नई बिल्डिंग जा 4 करोड़ रुपयनि मां सिर्फ़ 2 करोड़ स्कूल जो बिल्डिंग ते कमु थी सघियो। हुननि चयो त स्कूल जी बिल्डिंग ठेकेदार सां मिली करे टीईओ सेकेंडरी स्कूल जी पुराणी बिल्डिंग जूं लखें रुपयनि जो लोह दर दरवाज़ा ऐं क़ीमती मटीरियल राति जो चोरी करे खपाए छॾियो, जंहिं लाइ मोहतसबे आला हैदराबाद सैयद जवाद हैदर विज़िट जी तारीख़ रखी पर बरसाति पवण जे सबबि न पहुची सघियो। उन्हनि गुज़ारिश कई त एजुकेशन मिनिस्टर सैयद सरफराज शाह ऐं सेक्रेटरी एजुकेशन अकबर लगारी खे त ईमानदारी सां हिन करप्शन जी जांच कई वञे। ॿी सूरत में असां सिंध हाई कोर्ट में केस दाख़िल कंदासीं। हुननि चयो त सिंध जे ॿारनि जी तालीम इन्हनि मुस्तक़बिल सां का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।